अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ अब्दुल मोमिन जुणो तव्हां ख़बर ॾियूं था त अल ख़िदमत फाउंडेशन पारां 15 मुस्तक मिस्किन माज़ूरनि में व्हील चेयर विराइण जी हिकु तक़रीब अल ख़िदमत हाल सकट में मुनक़िद कई वई, जिते अल ख़िदमत सिंध जे डिप्टी डायरेक्टर कनवर राशिद मुकरम ख़िताब कंदे चयो त अल ख़िदमत जी हमेशह उहा कोशिश ऐं ख़्वाहिश रही आहे त असांजे मुआशिरे जो को बि माज़ूर व्हील चेयर खां महरूम न रहे, छो त हीअ व्हील चेयर बि माज़ूर माण्हुनि जे चहिरे ते रौनक ऐं उनखे ज़िंदगीअ सां प्यार वधाइण जो मौक़ो फ़राहम करे थी ऐं ख़ुशीअ जो अहसासु ॾियारे थी, जेका ज़िंदगीअ सां प्यार जी आला अलामत पिणु आहे। उन मौक़े ते तक़रीब खे जमा इस्लामी सकंड जे अमीर आशिक़ हुसैन पठान, जनरल सेक्रेटरी तौसीफ़ रहमानी, मोहम्मद अनवर राजपूत समेत ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त माज़ूर माण्हुनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत करे अल ख़िदमत जे उन अमल जी भरपूर साराह कई। बुनियादी कमियुनि खे दूर करण जे लाइ, माण्हुनि जी परेशानियुनि खे घटि करण जे लाइ, ख़तमु करण जे लाइ